अल्लाह जी ज़ात की बकाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स की मौत जो ज़ाइक़ो चखणो ऐं मौत ईंदो। शरो माण्हू मोहम्मद रमज़ान संजरानी साहब दुनिया मां न वियो, मौलवी भी मरंदो, पीर भी मरंदो, फकीर भी मरंदा, वडेरा भी मरंदा, नंढेरा भी मरंदा। आया ही मरण लाइ असांजो हे हमेशा असांजो अबदी जान हे न आहे, असांजो आख़िरत वारो अबदी जान। असां हितां आहियूं कुझु वक़्त जे लाइ महिमान, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ आया आहियूं। काॾे विया पीर, काॾे विया फ़कीर, काॾे विया बुज़ुर्ग, काॾे विया इमाम, काॾे विया नबी, लौलाक जो सरदार, आमिना जो लाल, इमामुल अंबिया, जंहिंजे करे सॼो जहान रब ठाहियो। लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, मुंहिंजा सोना मोहम्मद रबी जे तुंहिंजे पैदा करण जो इरादो न हुजे हा त सॼो जहान मां पैदा ई न कयां। ॿारनि खे बस करायो, ॿारनि खे चुप करे विया वेही रहो, अमी वेही रहो, गोड़ न कयो, जेको गोड़ कंदो हुनखे कढी छॾी। तव्हां मां ईअं अची वियो, अलाह बरकत करे, क़ुर जो वाइदो आहे। तव्हां बि वेंदो रहो त सुई अचे, अलाह सिंधा खे आबाद करे, ईंदी जमायत खणी। ही सॼो जहान अल्लाह पैदा कयो आहे मदीने जे मीर जे करे। वो भी दुनिया में बुरको मटाए, वो भी दुनिया में अल्लाह तो चाहे पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया रहमत वारे नबी दे जिब्रील आयो मुझा साईं। अल्लाह माके मोकिलियो आ तव्हां ॾे साईं जंजो भी हिन दुनिया मां जॾहिं बुरको मटाइण जो टाइम आयो हो त उहो महीनो रबीउल अव्वल जो ॾींहुं सूमर जो तारीख़ 12 रबीउल अव्वल। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 29 सफ़र ते मुंहिंजे साईं खे बुखार थियो। साईं जन पंहिंजे घरनि में वेंदा हा 11 बीबियूं, जंहिं बीबीअ ॾे वञनि पोइ पुछंदा ऐं न यौम आशा, आशा जो वारो कॾहिं आहे। आशा प्यारी नबी संजरानी अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी आहे, मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जी राणी उम्मुल मोमिनीन। अल्लाह कुरान में फरमायो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह तो फरमाए नबी मोमिनन के पंहिंजे शान खां भी वधीक प्यारो आहे। रब तो फरमाए ओ ईमान वारो मुझे मोहम्मद करीम जूं बीबियूं राणियूं तव्हां जूं अमड़ियूं अथव। सुभान अल्लाह। कुरान वअज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जो ज़ालूं तव्हांजूं माए। उहा अमर दी चवे मुंहिंजो साईं आया, मूंखे ख़बर पई त साईं जन तोॾे ॾांहुं मां बिस्तरो ठाहियो, बुहारी कढी ॾिठमि त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿिनि सहाबनि जी टेक ते मूं ॾे आया। हलंदे हलंदे वो ॾींहुं बि अची वियो 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं, सूमर जो ॾींहुं, शहर मदीनो, हुजरो अम्मा आशा जो। मौलाना मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैहि नबी जी जुदाई बयान कई आहे। मौलाना इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि या माना लिखी आहे हुजूर जी जुदाई जी। साईं फरमायो आशा पानी गर्म कर मां मोहम्मद गुस्ल कंदुसि,
अम्मा फरमाए थी मां पानी गरम कयो मुझो नंढड़ो भाउ आयो जंहिंजो नालो अब्दुलरहमान हो अब्दुलरहमान आयो उमिरि नंढी हुअसि हथ में डंदड़ हुयुसि हुज़ूर जॾहिं डंदड़ ॾिठो पाण फरमायूं आशा मां डंदड़ ॾींदुसि अम्मा फरमाए थी मां नंढड़े भाउ खां डंदड़ वठी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पेश कयो साईं फरमायो आशा हाणे त असां चबाण जी ताक़त नथा रखूं चबाड़े दे अम्मा फरमाए थी मां डंदड़ चबाड़ियो चबाड़े 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 सफ़ा नरम कयो मां धोअण पई वञा आका से फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा जी मुंहिंजा आका काॾे थी वञे से मां डंदड़ चबाड़ियो तम धोई अचां साईं फरमायो न न आशा धोअण जी ज़रूरत न आहे तुंहिंजो चबाड़ियल मां मुहम्मद लॻाईंदुसि साईं जो एॾो प्यार हो पंहिंजी बीबी साईं नंढड़ो गुस्ल कयूं अम्मा फातिमा ज़हरा मदीने जे मीर जी न्याणी आहे मुंहिंजे मौला अलीअ जी राणी आहे हसन हुसैन जी अमर जन्नत जे औरतुनि जी सरदार ॾाढी मुंहिंजे साईं खे प्यारी खुदा जी ज़ात जो कसम करे मुझे साईं ॾींदी मुझो मिठड़ो मोहम्मद करीम उथी बीहंदा हा चवंदा हा मरहबा 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 या बिंदी मरहबा भली आईया ओ मुझी न्याणी भली आईया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी न्याणी जी वॾी इज़त कंदा हा हुज़ूर उथी बीह करे पंहिंजी न्याणीअ खे चादर विछाए ॾींदो हो अम्मा फातिमा चौंदी मुंहिंजा बाबा मां त तव्हांजी न्याणी हा तू त अल्लाह जो दाख़िलो नबी पंहिंजी चादर मूंखे कीअं थो विछाए ॾे हुज़ूर फरमायो अमर मूंखे रब पारत कई आहे त सोना मोहम्मद न्याणे जी पारत अथई फातिमा जी पारत अथई मुंहिंजे साईं ईअं बि फरमायो अरे मके में माण्हू न्याणनि खे ज़िंदा पूरींदा हुआ अबे जी इज़त न अमर जी इज़त न वॾनि जो अदब न नंढनि ते शफ़क़त मुझे साईं फरमाए लोगो माण्हू तव्हांखे पुटनि जे ॼमण जी मुबारक था ॾियनि मां मोहम्मद न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾेई थो वञाव साईं जन न्याणीअ जे लाइ एॾो फरमायो न्याणी निमाणी पाण फरमायो जंहिं बदन मां जंहिं पेट मां पहिरियां पहिरियां न्याणी जाई भलो पेट खैरुल बदन वरी उन पेट मां बीवी न्याणी जाई न्याणियूं थियसि नाला भी भला रखियो तालीम भी ॾिनो तरबियत भी ॾिनो भले घराणे मां शादी करायो पाण फरमाए इहो शख्स मां मोहम्मद सां हीअं गॾु जन्नत में हूंदो न्याणी साईं जन न्याणी जी इज़त कई साईं जन आया हा मके में माण्हू न्याणियूं पूरींदा हुआ मुझो साईं आया न्याणियूं पूरण खां बची वयूं हुज़ूर फरमायो खबरदार अड़े न्याणियूं पूरण जहिड़ियूं न अथव न्याणियूं निमाणियूं अथव खुदा जी ज़ात जो कसम आका आयो अबे जी इज़त थी वई आका जाओ अमर जो अदब थी वियो आका जाओ अधे जो अदब थी वियो आका जाओ न्याणी जी इज़त वधी वई ओड़े पाड़े जो हयाओ थी वियो काबतुल्लाह जी इज़त थी वई जे मुंहिंजो मिठो मोहम्मद बि न थिया अबू बकर सिद्दीक कानो बणजे उमर फारूक कानो थिया उस्मान ज़िन्नूरैन कानो थिया अली हैदरे करार किए थिया मुझो मिठो मोहम्मद इन महीने में जाओ अबू बकर सिद्दीक अकबर बणजी उमर फारूक आज़म बणजी उस्मान ज़िन्नूरैन बणजी अली हैदरे करार बणजी हसन हुसैन जन्नत जे जवान जा सरदार बणजी मुझो मिठो मोहम्मद करीम जाओ खुदा जी ज़ात जो कसम इन उम्मत के इज्जत मिली शान मिलियो ये उम्मत सभनी उम्मतों जी सरदार बणजी वई एडी इज्जत थी वई जो क़यामत जे ॾियारे सभनी का पहिरियां जन्नत में वेंदी ऐं फरमाया मुंहिंजी उम्मत आई आखिर में पर क़यामत जे ॾियारे सभनी का पहिरियां पहिरियां जन्नत में वेंदी दोस्तों
दावल साहब महले जा गैरतमंद मुसलमानों, शिकारपुर जा गैरतमंद मुसलमानों, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लोगो न्याणियों पूर्ण जहिड़ियूं न अथव, अड़े न्याणियों निमाणियूं अथव। मोहम्मद पंहिंजे न्याणियुनि जी त इज़त कई पर काफ़िरनि जे न्याणियुनि जी बि मिठे मोहम्मद इज़त कई। अर्ज़ क्या पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा खा जंग में हिकिड़ी औरत, जंग में का औरत कैदियारी बणजी आई, परे खां भई अचे उनजो मथो गाड़ो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिठो पाण फरमायूं बिलाल जीवा बिना जालल या औरत साईं हा ये आया हा असां सां भेण जे लाइ पर हाणे त कैदी बणजी विया आहिनि। साईं फरमायो इन औरत जो मथो गाड़ो। आओ मुझा साईं काबर जी दी पान फरमायूं बिलाल जीवा बिना जलाल वटमा मोहम्मद करीम जी चादर इन औरत जे मथे ते रख। अल्लाह अल्लाह बिलाल चयो मुझा साईं काबर जी दीवा काबर मथे ते कपड़ो न रखंदा आहिनि। आका से फरमायो ओ बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काबर जी न्याणी हुजे यार न्याणी आखिर न्याणी मोहम्मद मुस्तफा न्याणी जे मथन दा लटा लारण आयो आ, मोहम्मद न्याणी जा मथा ढकाइण आयो आ। हज़रत बिलाल आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर खणी माई भी निते मोहम्मद जे कचहरी में थी हले मथो ढक साईं जा चादर भी मामूली अचे जीअं जो आई आका साईं जे साम्हूं बीठी चई साईं असां कैदी अवां सां वेड़ आयासीं पर साईं हाणे त कैदी थी पियासीं पर साईं मां वॾे हिकिड़े शख़्स जी धी मुंहिंजो बाबो वॾो सखी हो केॾो सखी अबे जी उतां ते फ़क़ीर अचनि मानी खाराए उघाड़ा अचनि कपिड़ा पाराए मिस्कीन अचनि उनखे पैसा ॾे अबो लटा पाराए मानियूं खाराए अबे जी उतां का मशहूर हातिम ताईं ॿुधो अथई हातिम ताईं मां हातिम ताईं जी धी आहियां। अल्लाह शिकारपुर जा मुसलमानों मुझे साईं फरमायो सच दी चवे वाकई तुझो भी वॾो मशहूर हो हातिम ताई फरमाई ॻाल्हि ॿुध तुझो भी छड़ो सखी हो मां मोहम्मद सखी भी आहियां मां मोहम्मद सखिन जो सरदार भी आहियां। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अल बैत। बिलाल जियो आमिना जा लाल हिन माईअ खे आज़ाद कयो। सखावत एॾी काफ़िरनि वटि कोन्हे कैदियानी आ जंगी कैदियानी कैद थी आई आ पाण फरमायो आज़ाद चए थी साईं मां अकेली न आहियां ऐं मूंसां 300 ॼणा ॻोठ जा माण्हू बि गॾु। ये सभु कैदी ॾिसे मिलंदई ये सभु मुंहिंजा माइट अथई सभिनी खे छॾ। साईं फरमायो बिलाल जीवा मिना जा लाल ॿुध मोहम्मद जो ऐलान कर सभिनि खे आज़ाद। केरु थे साईं केरु थे काफ़िर आफिया सिद्दीकी जहिड़ा केतिरा साल बंदि कई वेठा काफ़िरनि वटि न्याणी जी इज़त काथे। साईं फरमायो बिलाल जीवा मिना जा लाल वठ चाबी खोल बैतुल माल हिको हिको उठ सामान जो भरे ॾेन फिलहाल। साईं फरमायो मता माई चवे त मुंहिंजो बाबो सखी हो मां मोहम्मद सखी भी सखिन जो सरदार भी पाण फरमायूं तुंहिंजो भाउ काॾे वियो हातिम ताई जो पुट भी असां सां भेण आयो हो। आओ मुंहिंजा साईं वाकई सच था चओ पर साईं उहो भॼी वियो। पाण फरमायो बिलाल उनजे लाइ बि उठ सामान जो ॾेसि हाणे जॾहिं वञे थी। अल्लाह अल्लाह ओ शिकारपुर जा गैरतमंद
मुसलमान हुजूर के चादर मोटाए थी दे साईं तव्हां पंहिंजी चादर त वठो पाण फरमायो न न न लाही दुसना मोहम्मद मथड़ा ढकाईंदो आ उघाड़ा न कंदो आ वञ तोहफ़े में ॾिनी मां नबीअ जी चादर बि खयूं वञे ख़ुदा जी ज़ात जो कसम जॾहिं वई उनजे भाउ खे पतो पियो मुंहिंजी भेण मुसलमाननि जे नबीअ गिरफ़्तार कई हुई हाणे मोटी धीअ ते अॻु वठी बीही रहियो भेण खे चवण लॻो ख़बरदार उठ त न लहे जाए उठ त न लहे जाए चई छो चई मुसलमाननि जे नबीअ तोखे गिरफ़्तार कयो हो चई हा चई पोइ ॾे ख़बर चई तोखे पहिरीं ॻाल्हि भाउ खे बि चवे तोखे हया न आयो जो मूं भेण खे छॾियूं भॼी आहीं मां मुसलमाननि जे नबीअ वटि वयुसि ऐं हुनजे दरबार में न पहुतीअ में परे खां मुसलमाननि जे नबीअ पंहिंजी चादर मोकिली मां चयोमांसि साईं मां हातिम जी धीउ छॾे ॾिनई अकेलो पियो छॾे मां चयोमांसि साईं सभु मूं सां गॾु 300 ॼण खे बि छॾे ॾिनई अल्लाह अदा उठ उठ सामान जो बि भरे ॾिनई तुंहिंजे लाइ बि ॾिनई पुछई कान्हे वियो साईं मां जो भेण आयो हो पर भरे ॾिनई ओ मुंहिंजा भाउ हीअ चादर ॾिसे थो तुंहिंजी भेण तां वई त मथो ॻाढ़ो हाणे चादर पई चादर मामूली न थई उन नबीअ जी चादर जंहिंजो बयान क़ुरान में इहो मोहम्मद चादर पाए रब फरमाया अय्युहल मुज़म्मिल क़ुम الليل إلا قليلا نصفه أو انقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا يا معمولی چادر نہ تھئی اور نبی جی چادر تھئی خدا جی ذات جو قسم بھیڑ دی چویز او مجھا بھاؤ انما پی حاتم بیجے گھر میں بھی مجھے عزت نہیں جیدی مٹھے محمد مجھے عزت گیا سبحان اللہ دیکھو ڈاڈا سبحان اللہ چاہتا موسیٰ کا مدینے ہلا اللہ نے سبنی کے مدینوں گھما یعنی مکہ مدینوں دسیا مکہ میں جلالا مدینے میں جمالا خود رب العالمین جو گھر رہا خود رحمت للعالمین بھی جو گھر رہا وہ شکارپور وارو جاون سا محلے وارو خدا جی ذات جو قسمہ اجو تہاں جے محلے جے ون جے پن جے متا رحمت جو نیہ پیو وسے قرآن جی تعلیم قرآن جو ذکر اللہ جو ذکر مدینے جے میر جو شان محمد جی سخاوت محمد جی سیرت مٹھڑے محمد کریم جو شان جو بیان تے رب الرحمن ارشد راضیہ مٹھو محمد پانجے روزے میں راضیہ جو محمد رمضان سنجرانی جو روح بھی ڈاڈو خوش جو ہو دو قبر میں یعنی اجر ملے دو دو مسلمانوں آقا صلی اللہ علیہ وسلم جی ہوا مائی جنہیں یہ بھاؤ سنگار دی کرتے بھاؤ روئی دو چوے وہ ہیرے کارے دا ہلو نا انہا محمد دے ہلاؤں جے کو دشمن نسا بھی پیار تو کرے یہ انہا نبی جی تعریف عرض جو ڪيان نبی اکاق میں نیانیوں پوری داغا محمد آئیو نیانی جی عزت تھی اے مہینو اے او مہینو تھی جے مہینے میں نیانی جی عزت شروع تھی یار توجہ کر تو تو سکی بھین کے بیوکاریوں دے اما جی بیو بے ادبی کرے ابے جو ادب نہ وڈے بھا جی عزت نہ نڈے دے شفقت نہ اوڑے پارے جو حیاء نہ عالمن جو قدر نہ اللہ وارا دوکے نہ پیواننے پانی بہن سا بھی رشتہ توڑی ہوئے ٹھوا وری بھی جنگ نگلی مائی آئی انہاں کے حد تک کریوں پیان خلانے انہاں مائی چاہو او صحابیو ماں کے حد تک کریوں نہ خلو ماں توانجے مٹھڑے محمد جی بھین آیا بھین حضور کے بدایو یا رسول اللہ ایک مائی آئی جے کا چوے تھی ماں مٹھے محمد جی بھین حضور کے بھین دا کو
नहीं नबी के भाउ भी त कोन हो रिज़ाई भेण हुज़ूर फरमायो किथे आ थी सामो आया माया के हथ घड़ियूं लगल हन जंग में कैदियानी थी हुज़ूर फरमायो अदी कीअं भी चवे मां भेण चई तव्हां मांखे नथा सुञाणो साईं तव्हां नंढड़ा हुयो अमर तव्हांखे असांजे घर खणी आई ही ओ मुंहिंजा साईं असांजे घर में सुञरी खां भी करे तूं आए साईं असांजा ठिकर भी सोना भरजी विया साईं मां बकरियूं चारींदी हुअमि जॾहिं बकरियूं चारे मोटी अचा तुंहिंजे अचण खां बाद में बकरियुनि जे खीदड़नि में खीर वधी वियो ओ मुंहिंजा साईं हिकु दफ़े मां तव्हांखे खणी करे बकरियूं चारण जे लाइ वयमि मुंहिंजा साईं अॻे जाते बकरियूं चारींदी हुअमि उते बकरियूं न वेठियूं उतो जेको आहे न वेंदियूं हो जंहिं ॾींहुं तव्हांखे खयमि उन ॾींहुं बकरियूं चरनि कोन पियो मुंहिंजा साईं जिते मां वेठी हुअमि उते तव्हांखे गोद में विहारियमि बकरियूं चौधारी वेही तो मोहम्मद मुस्तफा जे चेहरे जी ज़ियारत पियो कनि से तुंहिंजो चेहरो त सुभान अल्लाह चंड भी सकी पियो थे से मां तव्हांखे लोली भी ॾियां जीअं मां पंहिंजे बच्चे खे लोली ॾींदी अल्लाह 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 साईं फरमायो कीअं भी ॾे से मां चवां पई अल्लाहुम्मा अबक़िलना मुहम्मद या रब्बना अबक़िलना मुहम्मद अल्लाह मुझे मोहम्मद जे ज़िक्र के बुलंद कजाए मोहम्मद जे शान के बुलंद कजाए अल्लाह अल्लाह साईं तव्हांखे मां लोली भी ॾियां साईं मुंहिंजो नालो शैबा मां हलीमा जी धीउ आहे नारे तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा दावन साहब वाले वारो मुझे साईं फरमायो पुत्र साहब यो हिन ये वाकई मां मोहम्मद जी भेण हथ कड़ियूं चोड़ियोसि अम्मा हलीमा जी धीउ आहे हिन घर जा मोहम्मद ते वॾा छोरा अथव जो न सुभान अल्लाह अरे नबी से न्याणे जी इज्जत कई हे महीनो रबीउल अव्वल जो महीनो खुशीअ जो भी महीनो जो भी खुशीअ जो इन जे करे आ जो मिठो मोहम्मद आयो असां गुनाहगारनि जा बेड़ा पार थिया गम दुख हुयो साईं दुनिया मां बुरको मटे वियो पर यार बुध तू नबी सां प्यार मोहब्बत एडी न पियो करी जेडी मिठो मोहम्मद तोसां करे वियो नबी पियो दुआ घुरे अम्मा सा सिद्धी का तय्यबा ताहिरा का पुछो अम्मा रे हुजूर जो तोसां वॾो प्यार तुंहिंजो हुजूर सां प्यार नबी तोसां गॾु रहे अम्मा रे नबी जी के ॻाल्हियूं त ॿुध अम्मा दी फरमाए क़ुरान न पढ़ियो कान खुल्कुहुल कुरान कुरान पढ़ो उन कुरान में मुझे मिठे मोहम्मद जो तारीफ अखलाक लिखियो पियो अथव पर नबी के पंहिंजी गणती नहीं पंहिंजी न तव्हांजे लाइ रोंदो रात जो सुबह जो अधरात जो ये चवंदो अल्लाह हिननि खे भोलो न कजाए अल्लाह हिननि खे बंदर न कजाए अल्लाह हिन जूं शकल तब्दील न कजाए अल्लाह पत्थर जो मींहुं न वसा जान अल्लाह पाणीअ में मोड़े न मार जान जीअं नूह नबी जा उम्मती बुॾी विया मूसा नबी जा उम्मती भोला ई बांदर बणिजी विया न मञो अल्लाह हिननि जे मथां पत्थर जो मींहुं न वसा जाए जीअं लूत जी क़ौम जे मथां पसर जो मींहुं वसाई अल्लाह मुंहिंजी उम्मत जी भारत नबी रोए पियो वञण महिल हुज़ूर फरमायो अम्मा ॾे आस वाइदे अम्मा फातिमा फरमाए थी मां पंहिंजो कनु खणी करे बाबा साईं जे टबल मुबारक ते ॾिनो मुंहिंजे बाबा मूंखे चयो अम्मा ॾे तुंहिंजो अबो अन क़रीब पंहिंजे रब ॾे वञण वारो अथई मूंखे रब चयो सोना जेतिरा साल चओ उमिरि ॾियाए 100 साल चओ 1000 साल चओ 2000 साल चओ पर अम्मा ॾे मुंहिंजे रूह लबैक कई अथई तुंहिंजो अबो पंहिंजे रब ॾे वञण वारो अथई चंद घरनि जो मेहमान अथई अम्मा ॾे मुंहिंजे वफ़ात खां बाद में रो जाए न रड़ियूं न कजाए पार न कढजाए मथे में मिटी न विझजाए सीने ते धक न हणजाए अम्मा ॾे न रो जाए अम्मा फातिमा ज़हरा रोई वेठी हुज़ूर फरमायो ओ मुंहिंजी न्याणी
अम्मा तू तमा मुहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो आहिनि अल फातिमा तो बिज़अतुम मिन्नी हुजूर फरमायो फातिमा मां मुहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो हुजूर फरमायो सय्यदतुन निसाए अहलिल जन्नति फातिमा मुझे से फरमायो जन्नत जे औरतों जी सरदार मुझी न्याणी फातिमा साईं फरमायो अम्मा न रो इन सजे आल बैत मां पारिया पारिया जन्नत में मूसा तू मिलंदी सुभान अल्लाह दरवाज़ो कर क्यों अम्मा फातिमा ज़हरा रोई वेठी जे माण्हू जो त हाल ॾिसो बाबे साईं जी तबीयत सही न आहे ऐं हाणे पिया माण्हू मसला पुछनि साईं फरमायो अम्मा रे मसलन पुछण वारा न थई अम्मा जिब्रील दरवाज़ो खुलियो जिब्रील आयो मथां भी करे चवे थो अल्लाह जा दादला नबी रब तव्हां खे सलाम थो चवे चओ न सुभान अल्लाह अल्लाह थो चवे जे मुंहिंजो हबीब मूं ॾे अचण जे लाइ तयार आहे त मुंहिंजे महबूब जो पाक रूह तय्यब रूह ताहिर रूह अक़दस रूह मुक़द्दस रूह मां रब करीम जे अॻियां पेश कयो साईं फरमायो हलण जे लाइ तयार आहियां पर रब खां पुछी आहे त मां तो ॾे अचां त मुंहिंजी उम्मत जो छा थींदो न गुनहगार जो अब फरमायो जिब्रील वञो मुझे सोने के चओ सोना असां तोसां वाइदो था कयूं त वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ल वलल-आख़िरत खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतर्ज़ा ओ मुझा दिलबर ओ मुझा हबीब करीम ओ मुझा सोना वद्दुहा कसम तुझे चेहरे जो वल्लैलि इज़ा सजा कसम तुझे अंबरीन 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 वारन मुबारकन जो सोना न छजो तमान न नाराज थियो आया तुझे लाइ दुनिया का आखिरत भली सोना एडो ॾींदो मां वल सौफ युतीक रब्बुक फतर्ज़ा मां तोखे राज़ी कंदुसि हे त मां क़यामत जी ॻाल्हि पियो कयां पर दुनिया जे अंदरि मुंहिंजा दिलबर जीअं तो चयो ईअं मां कयो तो हथड़ा कयां मां मींहुं वसायो तो इशारो कयो मां चंड बद करे ॾिनो मां तो इशारो कयो गो हटोड़ थी आई तो इशारो कयो वण भॼंदा आई तो इशारो कयो अबू जहल जे हथ में पथियूं मुंहिंजा मिठा मुहम्मद कलमा तुंहिंजा बियूं पढ़नि तो हथड़ा कयां अबू हुरैरा जी काफ़िर मां मुस्लमान करे ॾिनी मां तो हथड़ा कयां उमर फारूक आज़म करे ॾिनो मां जीअं तो चयो ईअं मां कयो ओ मुंहिंजा सोण अञा पको दलील ॾियाए पको अल्लाह अल्लाह रब फरमाए सोण अञा पको दलील साईं कहिड़ो सोण अवां मदीने में जा निमाज़ पढ़ो असांजो आर्डर हो बैतुल मुक़द्दस रे मुंहुं करे निमाज़ पढ़ो तव्हां ओॾे निमाज़ पिया पढ़ो पढ़ंदे पढ़ंदे सोण 17 महीना तव्हां निमाज़ पढ़ी ओ मुंहिंजा दिलबर हिकु ॾींहुं निमाज़ में अवां चेहरो मथे कयो असां दिल में ॾिठोसीं तव्हांजीअ में सोण अवां जो इरादो हो जेकर मां क़िबलो मटायां सोण निमाज़ में बरकातूं 6 रकातूं वारी निमाज़ बरकातूं बैतुल मुक़द्दस रे मुंहुं करे पढ़ी 3 में उथे मथे चेहरो कई फरमाए तो कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समाअ फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम ओ सोना मुहम्मद अवां निमाज़ में चेहरो मथे कयो मां रब तुंहिंजे चेहरे जा दीदार पियो कयां
असां बिन रकातुनि जो इंतज़ार न कयो भला बरकातूं पूरियूं थियनि पोइ न हुन टाइम जिब्रील खे भॼायोसीं जिब्रील वञ मुझे मिठे मोहम्मद करीम जो इरादो थी पियो आहे त क़िबलो मटायां वञ असां बिन रकातुनि जो इंतज़ार न कयो त भला 4 पूरियूं करे पोइ न उन वक़्तु रब फरमाता जिब्रील खे दौड़ायो जिब्रील वञ सोना असां फेराए करे तोखे बैतुल्लाह ॾे मोह करायोसीं असां तोखे राज़ी कयोसीं हे त दुनिया जी ॻाल्हि पर सोना क़यामत वारे ॾियारे एॾो ॾींदो मां वलसौफ युअतीक रब्बुक फतर्ज़ा सोना एॾो ॾींदो मां जो राज़ी थी पवंदे तूं पाण चवंदे बस मौला सोना मां ॾींदो वेंदो मां तूं घुरंदो वञ तूं चवंदो वञ मां माफ़ी ॾींदो वेंदो मान हथ खणंदो वञ जन्नत ॾींदो मान तुंहिंजी मोहबत आणनि तुंहिंजी ताबेदारी आणनि तुंहिंजो इश्क आणनि सोना तोसां मोहबत करे अचनि मां तुंहिंजे चेहरे जो कसम खणी थो चवां मां राज़ी कंदो मां अल्लाह ओ शिकारपुर जा मुसलमानो हे पाक नबी इमामुल अंबिया के रब तो चवे राज़ी कंदुम ओरे आदम ॾिसो छा पियो चवे रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना अरबा जे मैदान में छा ॻाल्हि आदम तो चवे मुंहिंजो रब राज़ी थे नूह चयो रब राज़ी थे इब्राहिम बाहि जे आला में छा ॻाल्हि चे तो मुझो रब राज़ी थे अल्लाह इब्राहिम नंढड़े बच्चे के पियो कोई छा ॻाल्हि चे मुझो रब राज़ी थे अलैहिस्सलाम मच्छी जे पेट जे अंदर छा ॻाल्हि चे मुझो रब राज़ी थे हे मूसा चयो रब राज़ी थे ईसा चयो रब राज़ी थे अबू बकर खान जे अंदर हुजूर के झोल में सुतायो सुमायूं पियो नाक डंग पियो हणे चुरे न पियो छा ॻाल्हि चे मुझो रब राज़ी थे उमर चयो रब राज़ी थे उस्मान चयो रब राज़ी थे मुझो सोनो अली शेर जली हक जो वली हैदर शेर बबर आदे खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह जंहिंजे चेहरे ते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो मस्जिद के पियो बुहारी ॾे अली छा ॻाल्हि चे मुंहिंजो रब राज़ी थे हुसैन करबला जे मैदान में मासूम बच्चा यार को आई शाम सलवा तू तो जन्नत जे जवान जो सरदार चवे तो मुझो रब राज़ी थे अल्लाह पीरा न पीर चयो 60 खत्मा रमजान में कुरान जा 40 साल गुज़री विया थई ईशा जी नमाज पढ़ी उन वज़ू सां वरी सुबुह जी बियो नमाज पढ़े शाम सलो चे मुझो रब राज़ी थे हिदायत चयो रब राज़ी थे कलंदर चयो रब राज़ी थे पीरन फकीरन बुजुर्गन वलियन इमामन चयो रब राज़ी थे सखिन चयो रब राज़ी थे हाजन चयो रब राज़ी थे मुजाहिदन चयो रब राज़ी थे शहीदन चयो रब राज़ी थे हाफिज़न चयो रब राज़ी थे आलिमन चयो रब राज़ी थे तबलीग जमायत वारन चयो हे बिस्तरा कुल हंधे रखी तरह तरह ते पिया वञो चे रब राज़ी थे अल्लाह एतिरा छो आया हो हिते तव्हां बि चवंदो त रब राज़ी थे अरे यार बाबू सजरानी तोखे कहिड़ो मथे में सूर हो जो हिवायत करायई ख़ैरात कयई पुछंदोसि जवाब ॾींदो त मुंहिंजो रब राज़ी थे अबे के रब जन्नत ॾे मोहते बि राज़ी थे अल्लाह अब्दुल जब्बार चवे तो रब राज़ी थे खुदा जी ज़ात जो कसम ओ दाल सा महले वारो क़यामत जे ॾियारे रब तो चवे मुंहिंजो मिठो मोहम्मद राज़ी थे नारे तकबीर जाने मोहम्मद मुस्तफा जाने सहाबा वलसौफ युअतीक चवो न सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां बीमार भी आहियां
हाणे ताज़ो मूंखे अटैक पियो 2 महीना थींदा मूंखे डॉक्टरनि जी ढल आहे त वाइस न कर पर मां वाइस छॾियां घणा वाइस अॻे कंदुमि 4 4 5 5 अल्लाह अल्लाह से उनखे बि जन्नत में जाईंदे मां बेहोश दिल जी धड़कन बंद थी वही डॉक्टर वटि बेहोश सबबन पर जेतरी इंसान जी हयाती है न उतरो वक्त दुनिया में हूंदो अब्दुल्लाह जी अल्लाह जन्नत में जाएंगो अता करे वाइज कराइंदो हो मुजाहिद हो अल्लाह मोहम्मद रमजान के भी रब जन्नत में जाएंगो अता फरमाए अल्लाह तो सब्र जी तौफीक दे अल्लाह बाबू के सब्र जी तौफीक अता फरमाए दोस्तों रब राजी थींदो मदीने जे मीर का मुझे सोने अली मुर्तजा पुछो मुझा महबूब रब तो चवे त मां मोहम्मद के राजी कंदुस तू राजी कीअं थींदेसि जेसी ताईं भी हिकड़ो भी कलमे वारो जन्नत में वञण खां रहिजी वियो न राजी न थींदो मांस जॾहिं सॼी उम्मत जन्नत में वठी वञा पोइ राजी थींदो मांस वाह नबी वफादार नबी पाण फरमायो इस्राईल काथे आ चई सही सामो बीठो इन महीने में मुझो साईं दुनिया तो छॾई साईं फरमायो चवेस निकरी भी तो इस्राईल जी मुझा साईं सागर में तकलीफ चई सही आलिमन के न थींदई हाफिज़न के न थींदई मुत्तक़िन परहेज़गारन के न थींदई शहीदन के न थींदई बाकी साईं गुनाहगारन के त जरूर थींदई अल्लाह अल्लाह वाह गुनाहगारन सां प्यार करण वारा मुझा महबूब असां जो नबी हरीस कुरान तो फरमाया लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम असां जो नबी हरीस मुझी उम्मत वधे वधे सजी जन्नत वारी बणजी वञे माल जो इर्स न पैसनि जो न दुनिया जो न साईं फरमायो अच मां मोहम्मद करीम जो रूह कब्ज़ो कर यार जेतरी गुनाहगारन के तकलीफ़ ॾींदे अॼु सॼी मां मोहम्मद करीम खे ॾेई छॾ मुंहिंजे गुनाहगार उम्मत खे न ॾीजाए एॾो तो सब प्यार अथसि अबो भी कम न ईंदो अबो भी बेज़ा क्या मजे ॼाणे नबी का दाल सल्लिम 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 नफ्सी 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 मोटो अल्लाह जलाल में आओ कावर में आओ नबी चवंदो न अचो 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 मुझा अल्लाह मुझी उम्मत जी पार थई अल्लाहुम्मा ग़फिर लिल मुमिनीन अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती लि उम्मती लि उम्मती नबी पे उम्मत जी इबारत करे अल्लाह 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 अच यार अर्ज़ करायो आया है बस मां जल्दी दुआ घुरा मके सफर भी करनो आखिरी अर्ज़ कया है अमल कजाए बेड़ा पर थी वेंदई मदीने जे मीर सां मोहब्बत कर हुजूर सां इश्क कर जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है नबी सां प्यार खुदा जी ज़ात जो कसम वो कलमे वारो मुसलमान पंजंद कयो पर यार यहूदी जो बारण पी तो चवे वञी सौदो थी आओ मुंहिंजा बाबा हलंदे हलंदे मदीने मां जॾहिं हीअं जो नज़र कई त नबी मस्जिद में मुंहिंजो मिठो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पिया बाइज़ कनि हिन जो छोकिरो हुज़ूर जे इश्क में अची वेही रहियो नबीअ जे चेहरे ॾे पियो ॾिसे अबो इंतज़ार पियो करे अलाए छो छोरे देर कई शाम जो टाइम न सौदो थी आयो देर भी ॾाढी कई थी थो चवे सौदे लाइ मोकिलियो मां खाली पियो अचे देर कई किथे जे तो मुंहिंजा बाबा तुंहिंजो सौदो मूंखां विसरी वियो यार मां पंहिंजे लाइ सौदो वठी आयो आहियां कहिड़ो जे मिठे मोहम्मद ॾे वियोसि
चैन नवी दो कर बाबा माता भी दो चैन अबे से तो कहो ए बकरियों का चारे आवनी छोकरे बकरियों का फिर आए बाग में छड़े सिद्धो मिठे मोहम्मद करीम जे कचहरी में अची करे मिठे मोहम्मद जे चेहरे की ज़ियारत कंदो चेहरो भी तो सुभान अल्लाह हदीस में जे तो अहदबुल्लाई नईद हसनुल फम हसनुल लिहिया तामुल उज़नैन अहसनुन नास लौना सोहना क्यों मुबारक नवारो सोहना कन मुबारक नवारो सोने नक मुबारक नवारो सोहन चपन मुबारक नवारो व आसन में कलम तरकतोइनी व अजमल मिन कलम तलिदिन निसाओ साबी दो तो जड़ो सोहनो मुझी अखी न दिठो थे मोजा साई तो जड़ो सोहनो माओ पुटरी न जने हुआ मोजा दिल भर खुलिक मुबर्रअम मिन कुल्ल ऐब सोना तो में कोई ऐब को नहीं हर ऐब का तू पाका ओ मुझा महबूब रब तो के ये पैदा कयो का अन्नका कद खुलिक कमा तशाओ सोना रब तो के ये पैदा कयो जो जी तुझी मर्जी अम्मा आमना दी जवे जाओ तो सुरमो पतल नारो वजल सीध निदल तोर जल हुजूर पान फरमाइना मैं वलिद मुअत्तरा इन्नमा वलिद मुतखर इन्नमा वलिद मगसूला इन्नमा वलिद मकहूला मजाल में तो सुरमो पतल हो मुके तड़ो थेलो हो मुके सीध निदल लगी मजाल में तो पाक थी करे जाए इन्नमा वलिद मुअत्तर मजाए में तो खुशबूदार थी करे जाए खुशबू वारो नबी सोहनो नबी हसीन नबी जमील नबी सब नबी सोहना पर मुझो मिठो सबनी जो सरदार सब नबी हसीन मुझो मोहम्मद हसन सब नबी जमील मुझो मोहम्मद जमल सब नबी कामिल पर मुझो मोहम्मद अकमल्ला अकमल्ला सबनी जो सरदार सोहने जो सरदार सखिन जो सरदार हाफिजन जो सरदार आलिमन जो सरदार सखिन जो सरदार हाजिन जो सरदार शहीदन जो सरदार खुदा जी ज़ा जो कसम नंढड़ो छोकरो चेहरे जी ज़ियारत करे वञी बकरियूं जो वञी ॾिसे त बकरियूं काॾे न वियो हो उते बीठो हो रोज़ घर वेंदो हो बकरियुनि जूं कुखियूं खाली खीर तोड़ अॼु नबीअ जे कचहरीअ मां जॾहिं उथी घर वियो यार बकरियुनि जूं कुखियूं भी भरियल हो यार नजर त कर खुदा जी ज़ा जो कसम बकरियुनि खीर भी ॾीनो ॾिनो हो नारे तकबीर शाने सहाबा शाने अल-बैत जमीयत उलमा इस्लाम अञा तवज्जो कर सब तो सल्ले अला मोहम्मद सल्ले अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ले अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अया दादा जो दादा दफा रहमत मी वसल्लम हर दफे चवण सां सल्ले अला मोहम्मद सल्ले अला मोहम्मद सल्ले अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तीदो चवे यार काने वेंगे एने बकरियों काए वेंदो कर से हाओ बाबा अल्लाह एक नी गुजरियो छोकरो ना आयो बियो नी गुजरियो छोकरो ना आयो पान फरमाई यार नंढड़ो छोकरो न पियो अचे साईं रोज ईंदो हो प्रभु दौदा बीमार यहूदी जो बार अवां जो आशिक साईं फरमायो हलो पुछी अचोस वाह मेहरबान नबी वाह वफादार नबी वाह रहमत वारा नबी काफर जे बार खां पियो पुछण वञई अल्लाह साईं दरवाज़ो खड़कायो यहूदी निकिरी आयो अदा पंहिंजे पुट जो हाल तॾे साईं मुंहिंजो पुट सकरात में साईं मौत मथा आहे अखियूं सत में आहिनि पर सोना तव्हांखे ॾाढो संभाले पियो मां तव्हां ॾे माण्हू बि न पियो मोकिले सघां मतां साईं खे कावड़ लॻे साईं फरमायो यार असांजो आशिक अचो साईं मथो आया हो शिकारपुर वारो अॻ में वेचारड़ो इएं अखियूं छत में लॻल हो चो मिठो मोहम्मद पहुची वियो चो सकरात
दूर थी वई अखियुनि मां नीर वही वियसि चपनि ते मुर्क अची वियसि साईं फरमाई यार असांजो तूं आशिक़ आहे यार तुंहिंजो कमु पूरो थियणो आहे यार तोखे मौत मथां बीठो यार मौत जो हयाती जो मालिक मान आहियां तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا وهو العزيز الغفور موت حياتي جو مالك الله यार मांखे कलमो ॿुध यार मां जन्नत वठी ॾींदो मां पीउ ॾिठई अबो राज़ी थींदो अलाए नाराज़ मोकल ॾींदो अलाए न पीउ थो चवे ओ मुंहिंजा बचड़ा यार मुंहिंजी क़िस्मत मूंसां मुंहिंजी क़िस्मत में कलमो नसीब आहे अलाए न यार मोहम्मद मेहरबान नबी थई मेहरबान थई वफादार थई यार मोहम्मद के नाराज न कर मोहम्मद के राज़ी कर हेॾे चेहरो करे नबी जे जो ॾिठई चप चुरण शुरू थी विया चेहरे ते मुर्क अची वई अखियुनि मां लुड़क वहण शुरू थी विया चए थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जावन सा महले वारो बाबू संजरानी जे जलसे में अचण वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम नंढड़े छोकिरे कलमो पढ़ी पूरो कयो रूह निकितो पियो वञे पर नंढड़े छोकिरे जा रूह कलमा पढ़ंदो पियो वञे लड़ाई पार थी वियसि उन नबी से मोहब्बत कियो बेड़ा पार थींदव मां दुआ थो कयां अल्लाह ताला मोहम्मद रमज़ान जी क़ब्र के जन्नत जे बाग़न मां हिकु बाग़ बनाए अल्लाह ताला बाबू संजरानी साहब के सब्र ऐं तहम्मुल जी तौफ़ीक़ अता फरमाए उन जे माल में रिज़्क़ में उम्र में सेहत में बरकत फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब ने जो अल्लाह सही आया इशफाक़ संजरानी साहब बहतरीन